साईं जेके हाणे सर्दी जे लाइ घटि थी आहे उन पोइ तव्हांजे उतां ते मच कचहरी मुनक़द कई आहे। तव्हां इन वारे सां असांखे ॿुधायो त छा आहे जेके मच कचहरियूं थियनि थियूं ऐं उतां जूं रौनकूं हाणे इन सां ई बहाल आहिनि या हू बि उतां जूं रौनकूं बहाल थियनि थियूं ऐं कचहरियूं हलनि थियूं? जीअं त असांजे ॿाराड़ी में जेके बि असांजा मारवाड़ा सिंधी भाइर आहिनि ही मच कचहरियूं सदाईं असांजा बहाल आहिनि ऐं मच कचहरियूं थींदा रहंदा आहिनि असां वटि। पर हींअर जेको सर्दी जा लहर कुझु घटि थिया आहिनि माशाअल्लाह। ॿाराड़ी में कुझु दोस्त घणनि दोस्तनि प्रोग्राम रखिया आहिनि, पर अॼु असीं पहलवान मीरगुल मरी जे ॻोठ में ही प्रोग्राम रखियो आहे ऐं पहलवान गुलाम सन मरी जीअं त ही दोस्त महिमान असांजा के परे खां कंडियारे खां आया, के नवाबशाह खां आया। जीअं त असांजो सुगुड़ फ़क़ीर मोहम्मद जुमन ॾाहरी साहब असां वटि महिरबानी करे आयो आहे। अॼु जेके बि हुनजा ॿोल आहिनि अमी दोस्त सभु ॿुधो पिया। ऐं ही कचहरियूं इंशाअल्लाह असांजा क़ाइमु रहंदा। ही असुल खां वठी असांजा सिंध में सकाफ़तूं आहिनि। ही असांजा उताकुनि जा कचहरियूं, असांजा सिंध जा सकाफ़त, असांजा घोड़नि जा सकाफ़तूं, असांजे पटकनि जा सकाफ़तूं, असांजे ॾोर ॿैथनि जा ॾिठ पिरोलियूं जेके बि सकाफ़तूं असांजा सिंध जा आहिनि इंशाअल्लाह असुल खां वठी ईंदा था अचनि ऐं रहंदा इंशाअल्लाह। असांखे उमेदु आहे हिन दुनिया में कई साल सुगुड़ थी गुज़रिया, अलाह वारा ओशाक थी गुज़रिया, वरी बि इंशाअल्लाह सिंध ख़ाली न आहे। असांखे उमेदु आहे त अलाह वारा ओशाक सुगुड़ सालिक इंशाअल्लाह सिंध में पैदा थींदा ईंदा। असांजा ही कचहरियूं क़ाइमु रहंदा। जेके बि असांजा अॼु पिरी प्यारा दोस्त कई असां वटि आया आहिनि असीं उन्हनि खे भलीकार था चऊं, असीं उन्हनि खे वेलकम था चऊं जेके असां ते महिरबानियूं करे हिन मेड़ाके खे हिन कचहरी खे वधाइण जे लाइ महिरबानी। जेको सामान पहिला वञी उतां ते जेको अवां सजाए रखियो आहे जो अॻे दौर में इस्तेमालु कंदा हुआ वॾड़ा असांजा जी सिंधी सकाफ़त जे हवाले सां तव्हां सजाए रखियो आहे, तव्हां पंहिंजे हवाले सां पाण सजाए रखियो आहे या तव्हांखे विरसे में मिलियो आहे? साईं ही सामान जेको तव्हां हींअर ॾिसो था ही असांखे विरसे में मिलियल आहे। असांजो वाल साहब पहलवान मीरगुल मरी अहिड़े शयुनि सां हुनजो दिलचस्पी हूंदो हो। जेके बि सकाफ़तूं शयूं हुनखे मिलंदा हुआ अची सांडे रखंदो हो। पोइ थोरा या घणा उन वटि सामान असुल खां वठी हुया, पर हाणे कुझु जेको आहे सामान असां कुझु रखिया आहिनि। हीअ असांखे सकाफ़त जेका बि शयूं मिलियल आहिनि हीअ असांखे विरसे में मिलियल आहिनि। असांखे शौक़ु आहे इन शयुनि सां ऐं असांखे अञा बि शयूं मिलंदा सकाफ़ती शयूं जेके सिंध जा क़दीमूं शयूं मिलंदा असीं इंशाअल्लाह रखंदासीं, पंहिंजे साह सां सांडे उन्हनि खे रखंदासीं।